सांगड़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी की रिपोर्ट मुताबिक ज़िला सांगड़ में पुलिस ॾोहारियुनि अनसरनि खिलाफ सरगर्म। 6 मंशात फरोश गिरफ्तार। देसी शराब ऐं गुटको बरामद। SSP सांगड़ कैप्टन रिटायर्ड सदाम हुसैन के हुकुम ते पुलिस ज़िले के मुख्तलिफ़ इलाक़नि में कार्रवाई कंदे 6 मंशात फरोश गिरफ्तार करे वॾे मिक़दार में गुटको ऐं देसी शराब हथ करे वरितो है। खिपरो थाने के मुख्तलिफ़ इलाक़नि में कार्रवाई कंदे नदीम कुंबर ऐं जुड़ियल शाह के गिरफ्तार करे संदस कब्ज़े में 2420 गुटका पुड़ियों हथ कयूं वयूं आहिनि, जॾहिं त असलम कलर के गिरफ्तार करे 30 लीटर देसी शराब हथ करे वरितो है। शहदादपुर में जवाबदार मीर मोहम्मद वटां 20 लीटर देसी शराब हथ कयो वियो। चोटियारियूं थाने की पुलिस दीवान मेघवाड़ वटां 410 गुटका पुड़ियों हथ करे वरतियूं। संजोरो पुलिस मंजूर खासकेली के गिरफ्तार करे 1000 गुटका पुड़ियों हथ करे वरतियूं आहिनि।